करे। ये सदन महाराज आ मांस विक्रय कंदा हा, जानवर के कटींदा न हा, वठी ईंदा ऐं विकिणंदा हा। लेकिन मन ही मन वीचारा रोवंदा हा त भगवान मूंखे ॿियो कुछ कम न ईंदो आहे, मां छा कयां, मूंखे इहो धंधो तो करणो पए, पेशो करणो तो पए। त भगवान उन ते राज़ी थींदा, भगवान उन ते ॾाढो प्रसन्न थींदा। छो जो कमु जेको धंधो कंदा हा ॾाढो ख़राबु कंदा हा। मांस खे त हथु लॻाइण बि वर्जित आहे, लेकिन उहो विकिणंदा हा मांस, ऐं पोइ बि भगवान उन सां गॾु रहंदा हा। शालीग्राम रूप में भगवान उन्हनि वटि पहुची विया। हाणे पत्थर जी तोल जे जॻह ते उहो शालीग्राम रखंदो। चओ हरे राम। हिकु पल उन में तराजूअ जे हिकु पलड़े में शालीग्राम रखे ऐं ॿिए में मांस रखे ऐं विकिणे। हिकु बार हिकिड़ा ब्राह्मण देवता निकिरनि पिया, उन्हनि ॾिठो त हैरान थी विया त करे छा थो, आहे केरु, हिनखे पतो न आहे। भैया हे शालीग्राम मूंखे ॾे। उहो सदन महाराज त सुञाणंदा बि कोन हा, केरु शालीग्राम? हे जेको हे तूं तराजूअ में रखियो आहे, हे कारो पत्थर, हा इहो मूंखे ॾे। तव्हां कीअं आया हो मूं वटि ब्राह्मण देवता, मूंखे सम्झ में नथो अचे। मां पापी, मां मांस विकिणण वारो, तव्हां मूं वटि आया हो, तव्हां खणी वञो, मूंखे ॿियो कोई पत्थर मिली वेंदो, तूं बदिले में जेके बि पैसा वठि। न मूंखे कुझु न खपे, तव्हां खणी वञो। वो शालीग्राम भगवान ब्राह्मण देवता खणी आया। गंगा जल सां स्नान करायूं, धूप लगायूं, दीप लगायूं, चंदन चढ़ायूं, तुलसी पत्र चढ़ायूं, मथो टेक्यूं ऐं बार बार प्रार्थना करण लगा। काथे पहुची आओ तव्हां? प्रभु घबरायो न, हाणे तव्हां सेफ आयो, हाणे मां खणी आयो न तव्हांखे, मस्तु तव्हांजी पूजा कंदोमांव। काथों बचायो आहे तव्हांखे? काथे गंदगीअ में फासी पिया हुआ? हुते हिकु पलड़े में मांस पियो रखे, ॿिए में तव्हांखे रखी करे तोड़ियो पियो, धंधो पियो करे तव्हां सां, उनखे पतो बि न आहे तव्हां केरु आहियो। उते कीअं पहुची वियो तव्हां? हाणे तव्हां घबरायो न, हाणे तव्हां सेफ आहियो। केरु थो चए? ब्राह्मण देवता कंहिंखे? भगवान खे। उहो सुम्ही पियो राति जो त भगवान आयुसि, ॾाढो नाराज़। ई सो ब्राह्मण देवता सुबुह जो तुरंत मूंखे हितो खण ऐं वापसि उन भक्त वटि पहुचाए। राम 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 राम। ये छा था चओ पिया हो भक्त? अरे हो त मांस विकिणंदो आहे, तव्हांखे गॾु रखंदो आहे। चई कुझु बि हुजे, उन वटि छा मज़ो ईंदो प्रभु तव्हांखे? ओॾे छो था वञणु चाहियो? छो जो मूंखे यादि कंदो आहे, मूंसां प्रेम कंदो आहे। वो धंधो कहिड़ो कंदो आहे, बिजनेस छा अथसि, क्रिया कहिड़ी कंदो आहे, हथनि में छा अथसि, कुझु मतिलबु न आहे। दिलि में छा अथसि, उन सां मतिलबु आहे। दिलि में उनजे माया, हथनि में भले मांसाहार कंदो हुजे व्यवहार। हैरान थी विया पंडित जी, रिझण लॻा, प्रभु मूंखे क्षमा कजो, मां तव्हांखे छॾे ईंदुमि। पर हिकिड़ी ॻाल्हि पुछां, छा? सुपिने में ॻाल्हि थी हले, ॾिसो ध्यानु ॾिजो। ब्राह्मण देवता खे सपने में भगवान ॻाल्हाइनि था। हिकिड़ी ॻाल्हि पुछां, हा हुते तव्हांखे कहिड़ो मज़ो ईंदो आहे? हो त मांस विकिणंदो आहे, तराजूअ में तव्हांखे रखंदो आहे, उते तव्हांखे कहिड़ो सुख मिलंदो आहे? चई अरे तोखे पतो कोन अथई, हो जेॾी महिल मूंखे खणंदो आहे त ईअं लॻंदो आहे बिल्कुलु ॼण मूंखे जीअं कंहिं गोद में खणी वरितो हुजे। वरी जेॾी महिल वरी तराजूअ में रखंदो आहे ऐं जेॾी महिल विकिणंदो आहे मांस, ऐं हुनजे मुख में त कीर्तन हूंदो आहे। अरे पंडित जी हो हर समय कीर्तन कंदो रहंदो आहे, ॻाईंदो रहंदो आहे। त मूंखे ईअं लॻंदो आहे कि हे मूंखे तराजूअ में रखी करे ऐं कीर्तन थो करे, गोविंद बोलो, हरि गोपाल बोलो, त ईअं लॻंदो आहे मूंखे झूले में विहारे करे झूलाए थो पियो। मां ॼण झूलनि में झूलियां थो, हिंदोरनि में थो झूलियां, अहिड़ो मूंखे आनंद ईंदो आहे। चओ हरे राम। जल खणी करे धोअंदो आहे मूंखे जेॾी महिल, किनो पाणी ख़राबु जल, ईअं लॻंदो आहे कि गंगा जल सां, गुलाब जल सां मूंखे सनानु कराए छॾियो। एॾो आनंद ईंदो आहे। ॾींहं राति मां उनजो कीर्तन ॿुधंदो रहंदो आहियां। उन जहिड़ी भक्ति तुंहिंजे अंदरि कोन्हे। सुबुह जो तुरंत इहो कमु कर, न त ठीकु न ठहंदे मां नाराज़ थी वेंदो आहियां। बाप रे, ब्राह्मण देवता उथिया, थर थर कांपजी विया। अरे उनजे करे मूंखे दर्शन थियो आहे। सुबुह जो वञी करे सदन महाराज वटि वञी शालीग्राम पहुचायूं, रोअण लॻा। अरे पंडित जी छा थियो, तव्हां वापसि खणी आयो? कि बाबा तोखे पतो कोन अथई तोते ठाकुर जी श्री कृष्ण केतिरो राजी? छो? पूरी ॻाल्हि चई ॿुधाई। पोइ त सदन महाराज खे बि वैराग अची वियो। शालीग्राम खणी करे निकिरी पिया उहे बि कृष्ण कन्हैया लाल। इहा थींदी आहे महिमा। इन करे भगवान चवनि था, हे उद्धव मुंहिंजे भक्त खे ज्ञान वैराग्य न बि हुजे त मां उनजो बेड़ो पार करे छॾींदो आहियां। भगति तात अनुपम सुख मूला, मिलह जो संत हो है अनुकूल।